नाज़रीन तव्हांखे ॿुधाईंदा हलूं त बिलावल मेडिकल हॉस्पिटल कोटड़ी जी खस्ता हालत थी वई आहे ऐं एमरजेंसी में स्टाफ जी गैर मौजूदगी। वधीक ॾिसूं था लियाकत चांडियो जी हिन रिपोर्ट में। नाज़रीन अस्सलाम वालेकुम। नाज़रीन तव्हां ॾिसी रहिया आहियो त बिलावल मेडिकल हॉस्पिटल तालका कोटड़ी जी आहे, जंहिंमें एमरजेंसी में कोई डॉक्टर मौजूदु कोन्हे ऐं उन खां ॿिए नंबर ते अलावा कोई लाइट जो बंदोबस्तु कोन्हे, को सिस्टम कोन्हे। इंतिहाई तमामु शदीद तकलीफ़ में एमरजेंसी में मरीज़ पिया आहिनि। कोई भी एमरजेंसी में मेडिकल ऑफिसर कोई मौजूदु कोन्हे को, जेको तव्हां वीडियो में ॾिसी रहिया आहियो। न कोई जनरेटर सिस्टम आहे, पेशेंट तमामु सख़्तु तकलीफ़ में। जी नाज़रीन, जीअं त तव्हांखे ॿुधायो वियो ॾेखारियो वियो आहे हिन रिपोर्ट में, वधीक असीं गवर्नमेंट सां मुतालबो कयूं था त सिर्फ़ु कोरोना वायरस जा होका लॻाइण ऐं लॉकडाउन करे साबित करणु त आवाम जी ज़िंदगी अहम आहे, सां गॾोगॾु हेल्थ फैसिलिटी ॾींदड़ इस्पतालुनि ते बि नज़रसानी कई वञे ऐं गैर हाज़िर रहंदड़ डॉक्टर्स ऐं अमले ख़िलाफ़ कार्रवाई कई वञे।